कबूल आई किथे अजकल ज़ाहिर ही नहीं हो ताकत ही नथो अची आही केड़े जान में अदा सचल खाना बाबा घर पे आयूं घर में छो भला हेडा मेलन मलाखड़न जी मुद अची वई है तू घर में सुतो पियो बाबा सचल खाना खैर सां गुजरन शादियूं बाबा मलन के भी मुंह ॾेई वठंदासीं अञा खोड़ सारा ॾींहं पिया आहिनि अदी नूरा जी जेसी ताईं शादी थिए इन खां अॻु मतां मुंहिंजी शादी थी वञे तुंहिंजी शादी तुंहिंजो त अञा मङणो ई कोन थियो आहे शादी किथां कंदी कबूल मंगणे नई शादियुनि में केड़ी देर थी लगे ख़बर त पए तूं शादी किथां थो करीं इहो ई चाचे ईदर जे घरां तूं शहज़ादीअ सां शादी कंदे हा हा अमां त ॻाल्हियूं बि पकियूं करे छॾियूं पर हिन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे सचल खान बाबा थी सघई त इहा शादी न कजाए कबूल ही केड़ी गाल करियो जरूर कंदा कबूल खां पंहिंजे मुंहुं पुछणो पवंदो पर कबूल त पहलवानी खां सवाइ कुछ सोचे भी नथो सके मां को मल पहलवान त न आहियां शादीअ खां लवाया सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।